अस्सलाम वालेकुम। तकरार ड्रामे जी दोस्तों नेक्स्ट एपिसोड जी तव्हां कहाणी ॿुधाईंदा हलूं जेका किस्त हाणे 2 ॾींहं खां पोइ ईंदी। उन में छा इन्हनि दोस्तनि जो ठाह थी वेंदो या हाशू का शैतानी करे इन्हनि जो ठाह डराए छॾींदो। छा तकरार ड्रामे जी नेक्स्ट एपिसोड जेका हाणे ईंदी इन में सिजावल हा त कई आहे ठाह जे लाइ, इहा का प्लेनिंग करे थो या को चाल खेॾे थो या सचमुच में दिल्ली हा उन कई आहे। छा नेक्स्ट एपिसोड में मूसा बि जेल मां निकिरी ईंदो या न, सॼी कहाणी तव्हांखे ॿुधायूं था इन नंढड़े वीडियो में। पहिरियां इन खे पूरो ॾिसो ऐं थी सघे त उदासी टीवी यूट्यूब चैनल के ज़रूर सब्सक्राइब कजो। अगर फेसबुक पेज ते ॾिसी रहिया आहियो त इन खे फॉलो लाइक शेयर ज़रूर कंदा। तव्हांखे ॿुधाईंदा हलूं दोस्तों, सिजावल भी तंग थी चुको है झेड़नि खां, लेकिन हू बिल्कुलु हाणे रहीम खे मोटाए न सघियो ऐं हू ठाह करण भी चाहे थो, लेकिन उनजे दिलि में ॿियो कुझु भी आहे। अगरि ठाह थियो ठीकु, अगरि मुंहिंजी प्लैनिंग सां मतिलबु मुंहिंजे इरादे सां सही नमूने सां ठाह थियो ठीकु, न त मां दुश्मननि खां पलांद वठंदुसि। हू ॾिसजो तव्हां नेक्स्ट एपिसोड 1-2 केस जे अंदरि। हाणे मूंसां बि छुटी ईंदो, दरिया खान वारा उन खे छॾाईंदा, छाजे करे पुलिस त अॻे राज़ी आहे, कोई अचे त उन खां 2-3 रुपया वठी इन खे छॾे ॾियूं। पोइ मूंसा खे छॾे ॾींदा दरिया खान खां 2-3 रुपया वठी, मूंसा छुटी ईंदो। अहिड़े हिसाब सां इन्हनि जी ठाह जूं कोशिशूं स्टार्ट थींदियूं। उन खां पहिरियां जो ठाह थिए त वञी करे हाशू को शैतानी कंदो या लाला सां विढ़ंदो या मूसा इन सां भावल सां विढ़ंदो ऐं अहिड़े हिसाब सां जेको आहे न फ़ैसिले खे रद्द कराए छॾींदो। पोइ इन्हनि जो फ़ैसिलो पोइना थी वेंदो। वरी अहिड़े हिसाब सां जेको आहे दुश्मनी वरी अञा बाहि वठी वेंदी, दुश्मनी वधी वेंदी ऐं नवाब खान इहो ई चाहे थो दुश्मनी वधंदी रहे। पोइ बि रहीम ऐं दरिया खान घटि न कंदा, अञा ज़ोर ॾींदा त इन्हनि जो कहिड़े बि तरीक़े सां ठाह करायूं। अन क़रीब इन्हनि जो ठाह हलंदो रहंदो, लेकिन मीर जो बि ॾिसजो तव्हां आहिस्ता आहिस्ता मूसा जे दिलि में जेको आहे न घर करे वेंदो मीर जी मोहबत, ऐं मीर खे नेठि तंग थी मूसा यादि कंदो। छाजे करे मीर उहो माण्हू आहे जेको मूसा सां जॾहिं बीठो त हर शइ जेको आहे दुश्मन निस्ता नाबूद थी वेंदा। अहिड़े हिसाब सां जेको आहे मीर खे त ख़बर आहे मूसा ते गोली कई आहे ऐं हलाई, ऐं मूसा खे बि ख़बर आहे त मुंहिंजो दुश्मन टियों आहे यानी नवाब खान जा माण्हू। उहो आशू ते बि शक करे रहियो आहे। जॾहिं हू जेल मां छुटे त उन्हनि खां बि हिसाब वरी वठंदो ऐं अन क़रीब इहो जेल मां छुटी ईंदो ऐं इहो ठाह स्टार्ट थींदो ऐं वरी शैतानी वधी वेंदी। वीडियो पोइ पंहिंजी पुॼाणी ते असांखे ॾींदा इजाज़त। ख़ुदा हाफ़िज़।